कांध न कंजस को बियो खथे रोई खूब, कांध न कंजस को बियो खथे रोई खूब, मेरो ई महबूब असां मारू मन में। साईं मुंहिंजा माण्हू जे मन में अनेक हसरतूं कर खणंदियूं आहिनि। दिल जे ओटे ते जॾहिं का यादि महिमान बणिजी ईंदी आहे त वक़्त जी सितम ज़रीफ़ी में वयल यादगिरियूं मन जे मथां मुरकी ईंदियूं आहिनि। के यादूं बादलनि जियां बरसी दिल जे रिण खे भिॼाए छॾींदियूं आहिनि। के यादूं बादलनि जियां बरसी दिल जे रिण खे भिॼाए छॾींदियूं आहिनि। जॾहिं के अहिड़ा माण्हू ज़िंदगी जी चीच छॾाए कोहें दूर हलिया वेंदा आहिनि त उन्हनि सां घायल घड़ियूं केतिरो न रूह खे राहत ॾींदियूं आहिनि। साईं मुंहिंजा पंहिंजी ज़बान खे एतिरो मिठो रखो जो जॾहिं बि को तव्हां सां मिले त अव्हां जी ज़बान जी ख़ुशबू साम्हूं वारे माण्हू खे मुयतरु करे छॾे। ईअं ज़रूरी आहे त ज़बान जा घात छुटी वञनि था, पर ज़बान मां निकितल उहो लफ़्ज़ कॾहिं नथो छुटे। सो जेतिरो थी सघे पंहिंजी ज़बान जे अमान खे कंट्रोल में रखिजे। जॾहिं बि को तव्हां सां मोहबत सां पेश अचे त साम्हूं मोहबत ई मिले। ख़बर न आहे अॼु ज़िंदगी जी रेल रे पई, सुभाणे केरु हुजे न हुजे, पर अव्हां जी किरदार जी ख़ुशबू दुनिया जे दिलनि में मौजूदु रहे। हज़रत अली जो कौल मुबारक आहे त पंहिंजा उहे न आहिनि हूंदा जेके रोअण ॿुधी ईंदा आहिनि। हज़रत अली फरमाए थो त पंहिंजा उहे न आहिनि हूंदा जेके रोअण ॿुधी ईंदा आहिनि, पर पंहिंजा उहे हूंदा आहिनि जेके रोअण ई न आहिनि ईंदा।